नहमदु नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सवाल हीअ आहे त साईं तव्हां उलमा देवबंद वारा या अली मदद या रसूलुल्लाह मदद या गौस आज़म दस्तगीर मदद छो नथा चओ, ऐं जेके उन्हनि खां मदद तलब कनि था हर जॻह तातियुनि खे तव्हां शिरक जी फ़तवा छो था लॻायो? इन जो जवाबु ॾींदा। हज़रत तव्हांजो जेको सुवालु आहे उन सवाल मां इहा बि ख़बर पए त तव्हां क़ुर हदीस खां बिल्कुलु ना वाक़ुफ़ु आहियो, तॾहिं तव्हां अहिड़ो सुवालु कयो आहे। असां जेकॾहिं हिन दौर में हर जॻह तां या अली मदद नथा चऊं, या रसूल मदद नथा चऊं, या गौस आज़म दस्तगीर मदद नथा चऊं, त उन जी वजह छा आहे उहा सम्झण जी कोशिशि करियो। मददूं ॿ थींदियूं आहिनि, हिकु हूंदी आहे ग़ैबी मदद, ॿी हूंदी आहे मातहत मदद। मातहत मदद उहा आहे जेके समूरा इंसान हिक ॿिए जी मदद करियूं था। तव्हां ज़िंदा इंसान असांजी मदद था करियो, असीं ज़िंदा इंसान तव्हांजी मदद था करियूं। इहा मदद शिरक न आहे बल्कि इबादत आहे। अलाह ताला सूरह माइदा में आयत नंबर 2 में फरमायो वतआवनु अलल बिर व तक़वा, तक़वे जे कम में, नेकी जे कम में हिक ॿिए जी मदद करियो। सही बुखारी शरीफ़ में ऐं ॿियनि हदीसनि किताबनि में आहे त जेकॾहिं को मुस्लमान भाउ ॿिए मुस्लमान भाउ जी मदद करे थो त अलाह ताला पोइ उनजी मदद करे थो। इहा मदद आहे मातहत वारी मदद, जेके असीं ज़िंदा इंसान हिक ॿिए जी करियूं था। तव्हां असांजी था करियो, असीं तव्हांजी था करियूं। इहा शिरक न आहे, सम्झण जी कोशिशि करियो। जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खां मदद घुरी आहे, या हज़रत अली साईं खां घुरी आहे, त अहिड़ी तरह अबू बकर सिद्दीक़ खां बि घुरी आहे, या ॿियनि साहबा खां घुरी आहे, या साहबा नबी साईं खां घुरी आहे, त उन टाइम ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं दीगर साहबा ज़िंदा हुआ, ऐं उहा मदद घुरी वई आहे जेकी दुनिया जे कमनि में या दुआ जे हिसाब सां घुरी वेंदी आहे। त सही तव्हां दुआ घुरो त अलाह ताला मूंखे सिहत ॾे, तव्हां बुज़ुर्ग कयो, या मातहत मदद आहे जेके असीं ज़िंदा इंसान हिक ॿिए खे था वठूं, इन खे शिरक असां बि न चयो आहे। रही ॻाल्हि ग़ैबी मदद जी, त उन मदद जी वज़ाहत तव्हां करे छॾियो त तव्हां हींअर या अली मदद चओ था, या रसूल मदद चओ था, या गौस आज़म मदद चओ था, जॾहिं त वफ़ातूं करे विया, क़बरनि में हलिया विया, आलम बरज़ख में हलिया विया, ऐं उहे हींअर दुनिया में ज़िंदा न आहिनि, हर जॻह ते ज़िंदा न आहिनि। तव्हां हाणे चओ था त या अली मदद अली मदद कर, त उन जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयूं ज़रूरी आहिनि। असांजे ग़ैबी मदद अलाह खां वठूं था, उहो हर जॻह था वठूं था, हर ज़बान में वठूं था, हर माण्हू वठे थो, बई वक़्तु वठे थो। अलाह खे हर जॻह ते हाज़िर नाज़िर सम्झे थो, अलाह ताला खे हर जॻह ते मौजूदु सम्झे थो, अलाह ताला खे हर जॻह तां क़ादिर सम्झे थो, अलाह ताला खे हर जॻह ते पंहिंजे क़रीब सम्झे थो, ॿुधंदड़ ॾिसणु सम्झे थो। तॾहिं त असीं मदद वठूं। तव्हां बि मौला अलीअ खां अहिड़ी मदद वठो था त तॾहिं त असीं शिरक चऊं। इहा मदद ख़ासि अलाह खां जेकी घुरी वेंदी आहे उहा मदद आहे। इहा करना अबदु व इहा कर नस्ताईन, असीं तुंहिंजी इबादत करियूं था, तोखां ई मदद घुरूं था। इहा मदद इबादत आहे जेकी ग़ैबी मदद आहे, जेकी हर जॻह तां पुकार थी वञे, हर ज़ुबान में पुकार थी वञे, हर जॻह ते अलाह ताला खे मौजूदु थो सम्झो वञे, हर जॻह ते अलाह ताला खे हाज़िर नाज़िर थो सम्झो वञे, ऐं हिकिड़ी वक़्त ते सॼी दुनिया जा मुस्लमान बई वक़्तु मुख़्तलिफ़ ज़ुबान में अलाह खे पुकारे मदद था वठनि, हर जॻह ते था वठनि। इहा मदद इबादत वारी मदद आहे। इहा मदद अलॻि आहे, ऐं जेकी दुनिया में ज़िंदा इंसान हिक ॿिए जी वठंदा आहिनि मदद, उहा अलॻि मदद आहे। हाणे तव्हां वज़ाहत करियो त तव्हां मौला अलीअ खां मदद कहिड़ी था वठो? दुनिया था वठो जेकी हिक ॿिए खे था वठूं, या ग़ैबी था वठो जेकी अलाह खां वरिती वेंदी आहे? इन जी वज़ाहत तव्हांजे ज़िम्मे आहे। तव्हांखे ख़बर आहे त तव्हां या अली मदद चवंदा आहियो त उन सां गॾु गॾु कहिड़ा कहिड़ा शराइत आयद थी वेंदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा शर्त या कहिड़ा कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि जंहिंजे करे त या अली मदद चई सघो था। असीं जेकॾहिं अलाह खां मदद वठंदा आहियूं त अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झंदा आहियूं, ऐं उन जो सबूत क़ुर मजीद में आहे। इन अला कुल शैइन शहीद, अलाह हर शइ ते हाज़िर आहे। वाह हुआ माकुम ऐनमा कुंतुम, तव्हां जित बि हुजो उहो अव्हां सां गॾु आहे। इन रबी क़रीब मुजीब, बेशक मुंहिंजो रब वेझो आहे, दुआ ॿुधंदड़।
सिनत वला नोम, अल्लाह निंड खां पाक आहे, उहो निंड खां पाक आहे। इन अला कुल शैन क़दीर, अल्लाह ॾियण ते क़ादिर आहे। क़ुर में अल्लाह वेझो आहे, अल्लाह क़रीब आहे, अल्लाह ॿुधंदड़ आहे, हुअल समीउल बसीर, अल्लाह ॾिसंदड़ आहे, अल्लाह मौजूदु आहे, अल्लाह निंड खां पाक आहे। इन करे सॼी दुनिया जा मुस्लमान अल्लाह खां मदद वठंदा। अल्लाह भई वक़्तु ॿुधे बि थो, ॾिसे बि थो, क़बूल थो करे। छा इहा ताक़त मौला अलीअ खे आहे? इन जी मदद जो जेकॾहिं मौला अलीअ बारे में को क़ुर हदीस में को सबूत आहे त हिकु आयत पेश करियो, असीं पंहिंजी ॻाल्हि था लाइण लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं तव्हांजे को बि दलील न आहे, महज़ कंहिंजे चवण ते इहा अली मदद पिया चओ, त इहो शिरक आहे। छो जो इहा सिफ़तूं क़ुर मजीद में अलाह पाक अलाह साबित आहिनि, गैर अलाह आहिनि ई कोन। हाणे हिकिड़ो सवाल तव्हां खां थो करियां, तव्हां कंहिंखां बि पुछो त मौला अली रसूल आहे, चवंदासीं रसूल आहे, रसूल मञंदासीं त काफ़र थी वेंदासीं। मुंहिंजो छो काफ़र थींदा हो, कहिड़े तरीक़े सां? चयो साईं रसूल त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे न, क़ुर मां साबित आहे त मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशद्दा अलल कुफ़ार, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। रसालत त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साबित आहे न, अली खे कीअं रसूल चवंदासीं? असां इन करे मौला अलीअ खे रसूल नथा चई सघूं, छो जो नबी करीम सल्लल्लाहु जो रसूल हुजणु, रसालत वारो उहिदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां साबित आहे। इन करे अगरि ॿिए खे रसूल चवंदासीं त काफ़र थी पवंदासीं। मुंहिंजो अच्छा, रसालत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां साबित आहे, जेकॾहिं ॿिए खे मञंदव त काफ़र थी वेंदो। चई बिल्कुलु, मुंहिंजो हर जॻह त मुश्किल कुशा हुजणु कंहिंजे लाइ साबित आहे। अलाह से फरमाए वमा लकुम मिन दुनिल्लाहि मिन वली वला नसीर, अल्लाह का सवाइ जो मददगार न कारसाद। हर जॻह तां मुश्किल कुशा मददगार हुजणु, हर वक़्तु मददगार हुजणु, हर जॻह तां मददगार हुजणु अल्लाह अलाह साबित आहे। जेकॾहिं उहो मुश्किल कुशा वारो त हज़रत अलीअ खे उहिदो ॾेई ॾींदव, पोइ वरी छो काफ़र कोन हूंदव? जेकर रिसालत वारो दर्जो ॾियो त काफ़र, जे तौहीद वारो दर्जो ॾेई छॾियो त पोइ मुस्लमान, इहो कहिड़ो इंसाफ़ु आहे? इन जो जवाबु तव्हांजे ज़िमे आहे। छो जो तव्हां जेकॾहिं वफ़ात खां पोइ, शहादत खां पोइ हज़रत अली करम अल्लाह वजहू खां मदद वठंदो, हर जॻह ते मुश्किल कुशा सम्झंदो, हर जॻह तां मदद जे लाइ पुकारींदो, त उन जे लाइ ही शर्त ज़रूरी आहिनि जेके तव्हां साबित करे ॾियो। मौला अली हर जॻह ते मौजूदु आहे, मौला अली हर जॻह तां ॿुधे थो, मौला अली हर जॻह तां ॾिसे थो, मौला अली ॾियण ते बि क़ादिर आहे, मौला अली निंड खां बि पाक आहे, मौला अली असांजे दिलि जो हाल बि ॼाणे थो, तॾहिं त मदद थींदी। मौला अली हर ज़ुबान ॼाणे थो, मौला अली निंड खां बि पाक आहे, निंड बि नथी अचेसि, छो जो दुनिया वॾी आहे, किथे न को बि पुकारींदो हूंदो, किथे ॾींहुं आहे त किथे राति आहे। यानी हज़रत अली रज़ी अलाह ताला खे निंड बि न हुजे, मुस्तक़िल तौरु जाॻियल हुजे, जे निंड अची वई त मुश्किल कुशाई न थी सघंदी। जे इहे सभु शर्त क़ुर मजीद मां साबित था थियो वञनि त पोइ तव्हां या अली मदद चई सघो था। जे नथा साबित थी सघनि त पोइ शिरकिया मदद आहे ऐं गैबी मदद आहे जेकी अलाह खां वरिती वेंदी आहे, असां अलीअ खां बि वरिती बि वञे, इन माना में इहा शिरक आहे मदद। अलाह ताला तव्हांखे असांखे सभिनि खे हिदायत कामिला नसीब था फ़रमा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।